गड़ियासीन तहलके जे मुख्तलिफ ॻोठनि ॻोठ औरंगाबाद, ॻोठ अब्दुल सत्तार जमाली ऐं ॿियनि ॻोठनि में पीपी कारकुननि सां कार्नर गॾिजाणियूं कयूं वयूं। इन मौक़े ते स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी ॻोठ अब्दुल सत्तार खान जमाली पहुतो, जिते ॻोठाणनि सिंध जे सुखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं ई इलेक्शन खटी त मुखालफ़नि पारां कूड़नि केसनि में फासाइण चाहियो, जंहिं सबबि केतिरो टाइम जेल हवाले थी वियो। जेल खां आज़ादी मिली त कोरोना वायरस जी वबा फैलिजी वई, जंहिं सबबि तहलके जे माण्हुनि जूं शुक्रियो अदा न करे सघियासीं। इन करे तक जे अवाम जो शुक्रियो अदा करण लाइ दौरा शुरू कया आहिनि। इन मौक़े ते सरदार ज़ादा ज़ुल्फ़कार खान सेलरो, वडेरो अब्दुल नबी जाफ़री, कामरेड मोहम्मद रफ़ीक जाफ़री, अब्दुल अताउल्लाह रसूल जूनेजो, गुलाम असगर जाफ़री, अब्दुल कादिर गोपांग, हाजी चाकर खान बगदार, जावेद दुरानी कश्मीर जमाली ऐं ॿिया मौजूद हुआ। रिपोर्ट राज अहमद सातो, सिटी न्यूज़ गड़ियासीन।